अॼु अमेरिकन कॉलेज फुटबॉल ते आयो ऐं मां तव्हां अमरीकी फुटबॉल ॾेखारियां। हिते माण्हू अॼु आयो अमरीकी कॉलेज फुटबॉल ते, मां तव्हां ॾेखारियां थो हिते इहो कीअं ट्राइजो थींदो आहे। साम्हूं था पोयां ॾिसो था हिनखे टेल गेटिंग चइबो आहे। ऐं टेल गेटिंग अमेरिकन्स कंदा आहिनि गेम खेॾण खां पहिरियों। पंहिंजूं वॾियूं गाॾियूं अॻे खां अथनि, उन्हनि जो पोयां डिगी खोलींदा आहिनि ऐं उन साम्हूं पिकनिक जूं शयूं रखंदा आहिनि ऐं माण्हू अची वेहंदा आहिनि, बियर पीअंदा आहिनि, जेसि ताईं वरी गेम शुरू थिए। इहो हिननि जो हिकिड़ी वॾी सकाफ़त आहे। अमेरिकन से कुत्ता ॾाढा वणंदा आहिनि, ॾिसो कीअं था उन्हनि प्यार कनि। वाशरूम जो बि हिते सही इंतज़ाम कयूं रखियो वेठा आहिनि, ईअं माण्हू किन हरपुर नथा कनि। हे आहे बॉल जेको अमेरिकन फुटबॉल में खेॾियो वेंदो आहे। हाणे मुंहिंजूं टिकेटूं दोस्त वटि अलाए केॾी महिल ईंदो हुओ, पर मां तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधायां थो हिते जेके मूं ऑब्ज़र्व कयूं आहिनि अमेरिका में। हिकिड़ी उहा आहे त हिते माण्हुनि खे भिरूं घटि हूंदियूं आहिनि, हिननि जा वार ॿिए नमूने आहिनि, असांजा वार तमामु घाटा थींदा आहिनि। त जिन औरतुनि जूं भिरूं थुलियूं हूंदियूं आहिनि, घाटियूं, उन्हनि खे हिते सुहिणो सम्झो वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते पंहिंजे हिसाब सां ई जंप सूट पाया आहिनि, जेको मां तव्हांखे फ़ोटू ॾेखारींदुसि महिल ॿ टे ईंदव। उहे तव्हांखे ईअं लॻंदा ॼणी जोकर्स वारा कपिड़ा आहिनि, छो जो तव्हां हमेशह जोकर्स गेने में ॾिठो आहे, पर हिते माण्हू हूअं ई इहो पाईंदा आहिनि। ऐं हिनमहिल इहो ॻाढ़ा ऐं अछा पटा जेके आहिनि इंडियाना यूनिवर्सिटी जी निशानी आहे। त जेके तमाशाई आहिनि पंहिंजी यूनिवर्सिटी पंहिंजी टीम खे सपोर्ट करण जे लाइ इहे वॻा पाया आहिनि, ॻाढ़ा ऐं अछा पटा। हाणे जेसि ताईं दोस्त अचे वरी मां हिते वेही इंतज़ारु कयां। तुम्हारी टिकट ऐसे ठीक है। बस मिड़ी जी तमाशे कंदा मां बि तो ख़ुशि थियां। विच में जेको आहे सो हाफ टाइम ख़तमु थियो, वेही रहिया सभु तमीज़ सां। हाणे वरी उथी पिया, हाणे मूंखे वरी उथणो पवंदो। हिते हिननि जो अकुलु कोन थो कमु करे।
सदा ही असांजी टीम हाराईंदी आहे मूंखे ख़बर आहे अॼु बि हाराईंदा हाणे 5 मिंट बचा आहिनि मां भॼां थो हुतां निकिरा हर बुरो यो कंदा हरी कुमार इहा एग्ज़िट ई मां भॼां थो हे हाराईंदा अॼु मैच गेम ॾिठो आहे अमेरिका जूं कुझु शयूं आहिनि जिन जे करे मां सम्झां थो हिकु अज़ीम क़ौम आहे हिन जूं जेके गेमूं थींदियूं आहिनि रांदूं उहे हिन जूं पंहिंजूं हूंदियूं आहिनि दुनिया में ॼण ॿिए हंधि किथे उहे खेॾियूं न आहिनि वेंदियूं हिन जी फुटबॉल पंहिंजे हिसाब सां ऐं मां जंहिं महिल हिते अचां पियो दोस्तनि माइटनि मिटनि खे ॿुधायमि त मां गेम ते थो वञा कहिड़ी गेम हिते ई कॉलेज जी ॻोठनि जी गेम आहे त चवंदा हा माना लोकल आहे हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अमेरिका में गेम सभु लोकल हूंदियूं आहिनि छो जो जिथे पासे डिस्ट्रिक्ट जा माण्हू तहसील जा तालके जा माण्हू ॻोठ या कॉलेजिस उहे माण्हू उते ई वञी पंहिंजूं गेमूं खेॾंदा आहिनि हिक ॿिए सां ॿियनि मुल्कनि सां या इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ियूं वॾियूं टीमूं कोन हूंदियूं आहिनि ऐं इहा ई शइ आहे मतिलबु माण्हू हिकिड़ी जाइ ते जिते रहियो पियो आहे उतां हिक ॿिए जूं पंहिंजूं गेमूं खेॾे ऐं माण्हू जेके ॿिया अचनि था स्पॉन्सरशिप थिए थी बिज़नेसिस जी माण्हू जो हेठि घुलणु मिलणु इहे एक्टिविटीज़ आहिनि को कल्चर ऐं मुआशिरो कंदो आहे असां ॾे बदकिस्मती सां ईअं आहे त असां बसि हिकिड़ी क्रिकेट टीम आहे ॿी का हिकु गेम हूंदी बसि क्रिकेट टीम आहे उहा जॾहिं इंटरनेशनल लेवल ते खेॾे जो बि मुल्क खां ॿाहिरि माना असांजे ॻोठनि गलियुनि में गेमूं न थियनि त अमेरिका खां इहो कुझु सिखिजे असां